घोटकी ज़िले जी मुख़्तलिफ़ फैक्ट्रियुनि पावर प्लांटनि मां जबरी बरतरफ़िन ऐं लेबर जॉइंट डायरेक्टर लाला असगर पठान जी ज़ियादतियुनि ख़िलाफ़ मुलाज़िमनि जे वॾे अंग सखर प्रेस क्लब ॿाहिरां एतिजाजी मुज़ाहिरो करे मुतालबनि जे हक़ में छिती नारेबाज़ी कई ऐं लेबर ऑफिस खे फौरी तौर हटाइण जो मुतालबो कयो। उन मौक़े ते मेहरान लेबर फेडरेशन जे जनरल सेक्रेटरी राहिब अली समेजो, इरफान अली पंवर, अब्दुल हमीद लगारी, रिजवान अली भुट्टो, गुलाम हुसैन जतोई, मौला बख्श मलिक, अली नवाज़ ऐं ॿियनि जो चवणु हो त घोटकी ज़िले जे मुख़्तलिफ़ फैक्ट्रियुनि ऐं पावर प्लांटनि पावर जन लिबर्टी पावर प्लांट समेत फाउंडेशन दाद लगारी एंग्रो ज़बरदस्त यूरिया अबरा ग्रू गुड्स ट्रांसपोर्ट ऐं फातिमा फर्टिलाइज़र कंप्रेसर में कम कंदड़ 300 खां वधीक मुलाज़िमनि खे जबरी बरतरफ़ कयो वियो आहे, जॾहिं त मथीं कंपनियुनि ऐं पावर प्लांटनि में कम कंदड़ मुलाज़िमनि जूं पघारुनि मां कटौती कई वञे थी ऐं वक़्त सिर पघारूं बि अदा नथियूं कयूं वञनि। मुज़ाहिरीन आला अख़्तियारनि ऐं घोटकी ज़िले इंतज़ामिया खां घुर कई आहे त खेनि नौकरियुनि ते बहाल कराइण समेत पघार जी अदायगी वक़्त सिर अकाउंट में ॾियारे लेबर ऑफिसर लाला असगर अली पठान के हटाए मुलाज़िमनि में पखड़ियल बेचैनी ख़त्म करी वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो दायरो वधाइण ते मजबूर थी वेंदासीं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची